सिटी न्यूज़। शकारपुर प्राइमरी स्कूल बेगारी रोड सैवाहणी सखपल जे ॿाहिरां ٿيندڙ अॾावत खे एसी पट कराए छॾियो। परापरटी जे मालिक जो चवणु आहे त इहा सिधी कोर्ट जे आर्डर जी इन्फराई आहे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे। प्राइमरी स्कूल सैवाहणी सखपल जे भरिसां ठहंदड़ अॾावत खे असिस्टेंट कमिश्नर जवाद लाड़क पहुची म्यूनिसिपल जो अमलो साणु करे डराए छॾियो। जॾहिं त प्लाट जे मालिक जो चवणु आहे त असिस्टेंट कमिश्नर खे कागज़ ॾेखारिया जंहिं चयो त सुभाणे ऑफिस में अची कागज़ ॾेखारिजो। ॿिए पासे प्लाट जे मालिक मौलादात पौड़ साफ़िन खे ॿुधायो त ये भुट्टे साहब को वती से लीज ते चल म्यूनिसिपल जी उन में असा जो 7 साल पूरो केस हलियो कोर्ट में जजन जो उन असा के फतवा ॾिनी त वञी हे तव्हां जागा ठाहियो हर शायद तभी उन को पोइ असां सां ज़ुल्म थी थो वञे वरी ड्राडू थी वई आहे। असां सां इहो ज़ुल्म आहे साईं, असांजो इहो हक़ थिए साईं। इंसाफ़ ते जज जो फ़ैसिलो आहे, जज जे फ़ैसिले ते असां हिते पियो ॾेखारियासीं पोइ बि साईं ड्राडू थी वई। असां सां इहो ज़ुल्म आहे, असांजो हक़ थिए साईं। मूं ही प्लाट इनायतुल्ला भुट्टो खां ख़रीद कयो हो। बाद में पाड़े वारनि मूंखे अॾावत करण न ॾिनी, जंहिंखां पोइ मूं कोर्ट में केस दाख़िल करायो ऐं अदालत सॻोरीअ मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। जंहिंखां पोइ सिटी सर्वेयर सनत जी 2 कापी कढी मूंखे ॾिनी आहे। मूंसां वॾी ज़्यादती कई वई आहे। मुंहिंजो हलंदड़ कमु रोकराए भितियूं ढातियूं वयूं आहिनि, जेको असां सां सरासर ज़ुल्म आहे। कोर्ट जे फ़ैसिले खे बि न मञियो वियो आहे। जॾहिं त असांजी असिस्टेंट कमिश्नर जवाद लाड़क सॼी जॻह ढाए पट करे आख़िर में कागज़ चेक कया। असां सां सरासर एसी ज़ुल्म कयो आहे। खुदारा असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे राब्तो करण ते सिटी सर्वेयर अब्दुल बारी बुल्लो ॿुधायो त मूं वटि मालिक जॻह जा कागज़ जमा कराया आहिनि ऐं प्लाट जो ऑर्डर बि पियो आहे। प्लाट बराबरि मौलादात पौड़ जो आहे। रिपोर्ट अदील मदल, सिटी न्यूज़, शकारपुर।